नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त खीर बाज़ार जो रवासी सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन जो ऑफिसर मोहम्मद सलेमान मंगी काल सुबुह नमाज़ खां पोइ पुरसरार नमूने गुम थी वियो। इन हवाले सां पुरसरार नमूने गुम थियल सिंध स्मॉल इंडस्ट्री कारपोरेशन जे ऑफिसर मोहम्मद सलेमान मंगी जे वारसनि राब्तो करण ते ॿुधायो त मोहम्मद सलेमान मंगी काल सुबुह नमाज़ पढ़ण लाइ वियो, वापसि न आयो। काफ़ी ॻोल्हा करण बावजूद बि संदसि ॾस पतो न पइजी सघियो आहे। असांखे शक आहे त मोहम्मद सलेमान मंगी खे अगवा कयो वियो, जॾहिं त वारसनि पारां राणीपुर थाणे ते NC पिणु दाख़िल कराई वई आहे, जंहिं बाद राणीपुर पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। मोहम्मद सलेमान मंगी जे पुरसरार गुमशुदगी सबबि संदसि घर में रोज़ ॾाढो मतल आहे। संदसि वारस सख़्तु परेशान आहिनि। वारसनि SSP खैरपुर खे अपील कई आहे त मोहम्मद सलेमान मंगी जी गुमशुदगी जो नोटिस वठी असांजी ॻोल्हा में मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।